बारे में ख़दशा नी कोई उनका ख़दशा वञी पुछो का ॻाल्हाए तो उनसां रूबरू कयो वञी उनखां पुछो त वक़्तु ख़दशो आहे का ॻाल्हाए असां वेठा आहियूं साम्हूं जंहिंजे करे उस्ताद सां राब्ते में रहो राब्तो ई तव्हांजी बहितरीन कामयाबी जो तरीक़ो आहे तो अवां तां गुज़ारिश कंदुसि ही फोकल पर्सन दोस्तनि खे गुज़ारिश महिरबानी आहे ही रोज़े में जेको दोस्त आया नी हाणे हिननि खां कमु वठणु तव्हां ताक़े वठो कमु आहे तव्हां ताक़े वारनि ॾिसो त कीअं था हिननि खां कमु वठो हिन दोस्त तव्हां सां ताउन कनि था हर भेरे तव्हां सां ताउन कयो फोकल पर्सन तव्हां सां हर भेरे ताउन कयो मां तव्हांखे इहो मिसाल ॾियां थो त तालके घोटी जा उहिदेदार तव्हां ख़ुशि न थी वियो ही फोकल पर्सन तव्हांजे सॾ में सॾु ॾियनि था पर हू दोस्त जेको तव्हांजी ख़िदमत करणु चाहिनि था उहा ख़िदमत तव्हां वठो हुननि खां महिरबानी करे इन धरणे में घटि में घटि बि तालको घोटी असांखे 500 उस्ताद ॾे 500 उस्ताद ॾे जेकॾहिं तव्हां चाहियो था त हिकिड़े क़िस्म जो मां तव्हांखे 100 उस्ताद रखण लाइ बि तयारु आहियां पर उस्ताद कमिटेड हुजे उस्ताद झेड़े वारो हुजे उथण वारो न हुजे विढ़ण वारो हुजे पंहिंजे उहिदेदारनि सां फोकल पर गुलो गुले सां मिलाए थी भॼण वारो जेकॾहिं को अची वञे उनखे हथ ॿधी चइबो आहे तूं महिरबानी तुंहिंजी अचण जी ज़रूरत न आहे असांखे खपे कमिटेड माण्हू जेको असां सां हले उते वेहे उते निभाए इन जे करे मां गुज़ारिश कंदुसि तालके घोटी ख़ासि करे त महिरबानी करे इन एक्टिविटी में थोरो अॻु भरा थो इहा तव्हांजी इज़त न आहे इहा उस्तादनि जी इज़त आहे पेटियल जी इज़त आहे उस्तादनि जी बाशी बोरान जेको हल करण जो मसइलो आहे हिन में सभई मसइला था अची वञनि पिया हिन में उस्तादनि जी कमिटमेंट जो मसइलो थो अची वञे LPR जो मसइलो थो अची वञे ॿिया कमकार जेके ट्रेज़री जेको आहे असांजी चशमपोशी जे करे हुन ट्रेज़री वारा इहे दादागिरी कनि था त उन्हनि कहिड़ी ताक़त आहे जेकॾहिं उहिदेदार जे करे चशमपोशी न करणु ऐं ट्रेज़री वारा जेको उस्ताद खे माननि छो हुन जे करे हाणे वक़्तु अची वियो आहे हाणे घणो कुझु सही सुठो आहे तंहिंजे करे तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे मां अर्ज़ु रखंदुसि त उस्तादनि खे मोटिवेट उस्ताद खे बेदिलियो न आणे उस्ताद बेदिलियो कंहिं बि धरणे में कंहिं बि तारीख़ में न अचे उस्ताद अचे त दिलि सां अचे तहरीक हाणे तहरीक में दिलि सां